नाज़रीन, गंबड़ में भी सिंध की अज़ीम सकाफ़त के शानदार तकरीब कोठाए भेटा पेश कई वई, जैमें फ़नकारनि स्वरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। वधीक तफ़सील मुमताज़ मेमून जी हिन रिपोर्ट में। धरती टीवी जी सॾ ते मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंध जी नए सिर अदावत जे सिरे हेठि 4 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जी आजियां कंदे सीनियर सहाफ़ी रोज़ानी सोब इक़बाल गंबड़ जे रिपोर्टर सफ़दर सातो पारां गंबड़ बाईपास ते शानदार सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सूफ़ी रागी फयाज़ जोयो सियारे जी सर्द रातुनि में क़ौमी ऐं सूफ़ी कलाम ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया ऐं महफ़िल में शरीक महिमान जुमिलियूं हणण ते मजबूर थी पिया। सकाफ़ती प्रोग्राम में STP जे मरकज़ी अॻवान खान शफ़क़त खान मैसर ख़ासि महिमान तौर शिरकत कई, जॾहिं त महिमाननि में राज़ अली गुल भुट्टो, समाजी अॻवान मियां सलमान आतिफ़ मुगुल, डॉक्टर अनवर इलाही सातो समेत शहरिन सियासी समाजी अॻवाननि सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते धरती टीवी सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त धरती टीवी हिन भेरे सकाफ़ती ॾियारे खे जेको स्लोगन ॾिनो आहे, असां उन स्लोगन तहत सिंध खे ॿीहर अॾींदासीं ऐं सिंध जा माण्हू जंहिं तरीक़े सां मुसीबतुनि जा महीना पार करे आया आहिनि, उन्हनि ॾियारनि में सकाफ़ती ॾियारो मल्हाइणु असां लाइ ईद खां घटि न आहे। अॻवाननि जो वधीक चवणु हुयो त तारीख़ में 5000 साल खां 7000 साल ताईं जेका तारीख़ असांजी अचे थी सिंध जी, हूअं त लखनि सालनि खां सिंध क़ाइमु आहे असां वटि, पर उन सिंध में जेका असांजी हे रवायती कचहरियूं, हे सकाफ़ती मेड़ाका हज़ारनि सालनि खां हिते थींदा पिया अचनि। अॼु पूरी दुनिया में इहो जेको मैसेज आहे सिंध जो ऐं सिंधी माण्हुनि जो अमुन जो मोहबत जो हिननि कचहरियुनि जो, उहो पूरी दुनिया असांजो नकुल पई करे। सिंध सूफ़िन सर्वेचन ओशाकन ऐं ओलियावन जी धरती आहे, जंहिं वटि पंहिंजो हिकिड़ो पैगाम ऐं रंग आहे। उहो रंग मोहबत ऐं प्यार ऐं प्रीत जो आहे। ऐं धरती टीवी वारनि जे महिरबानी आहे, सकाफ़ती प्रोग्राम असां सिंधियुनि खे मल्हाइणु खपे ऐं हीअ सकाफ़ती प्रोग्राम असां सिंधियुनि जो सम्झ हिकु ईद जो ॾींहुं आहे। असां सकाफ़त जे प्रोग्राम जे हिसाब किताब सां पूरे दुनिया खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त असां सिंधी प्यार ऐं मोहबत कंदड़ आहियूं ऐं सिंध धरती अमन जो हिकु धरती आहे। जी सकाफ़त जे हिसाब सां तमामु ई बहितरीनु ऐं असांजी ईद जो ॾियारो आहे।